अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शेब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। नवाज़शरीफ जी शेखो पूरा में मौजूद 88 एकड़ ज़मीन जी नीलामीअ वारो अमल मुकमल। चौधरी मोहम्मद बूटा नाले शख़्स सभ खां वधीक 20 एकड़ 1 करोड़ 1 लख रुपया ॿोली लॻाई। ज़मीन जी नीलामीअ वारो अमल DC जी निगरानीअ में थियो। नीलामीअ जो हतमी फ़ैसिलो अदालत कंदी। फ़लस्तीन ते इसराइली हमलनि बाद गॾियल क़ौमुनि जो जनरल असेंबलीअ जो इजलास। पाकिस्तान गॾियल क़ौमुनि खां गज़ा ते हमला फौरी तौर रोकाइण जो मुतालिबो करे छॾियो। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशीअ चयो आहे त गॾियल क़ौमूं गज़ा ते इसराइली हमला बंदि कराइनि ऐं गज़ा में फाथल शहरनि खे खाधो खुराक ॾिनी वञे। मिस्र बि फ़लस्तीनियुनि लाइ सरहद खोले। गज़ा ते 11 ॾींहं बि वेसाणियूं बमबारियूं केतिरियूं ई इमारतूं खंडर बणिजी वयूं। हिकु फ़लस्तीनी शहीदनि जो तादादु 240 थी वियो। 1500 खां वधीक ज़ख़्मी। इसराइली वज़ीर आज़म बि हमला जारी रखण जी होड ते बीठल। माफ़िया ऐं मुख़ालिफ़ PTI जी कामयाबीअ खां ढिढल आहिनि। मुख़ालिफ़नि खे ख़ौफ़ आहे त कामयाब थी वियासीं त संदसि वारो न ईंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त मुख़ालिफ़ इनारो न ॾियण जी सूरत में हुकूमत किराइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। सॼो शोर पाण खे कानून खां मथां रखण लाइ आहे, इनारो न ॾींदुसि। जहांगीर तरीन पारां अलॻि ग्रुप क़ाइमु करण खां पोइ वफ़ाक़ी ऐं पंजाब हुकूमत जो तरीन ग्रुप सां राब्तो। वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं पार्टी अॻुवाणनि जहांगीर तरीन सां राब्तो करे बजट ते इजलास जो बाइकाट न करण जी दरख़्वास्त कई। जहांगीर तरीन हुकूमती नुमाइंदनि खे ख़दशनि खां आगाह कयो। MNA राजा रियाज़ चयो आहे त पंजाब जे वज़ीर आला हाउस मां राब्तो थियो आहे। उमेद आहे त जल्द मुलाक़ात थींदी। जहांगीर तरीन जे ग्रुप जे सरगर्म थियण खां पोइ पंजाब जो वॾो वज़ीर बि सरगर्म। ओस्मान बोज़दार जे हिकु ॾींहं दौरान 50 MPs सां मुलाक़ात। ओस्मान बोज़दार चयो आहे त कंहिं बि ख़िलाफ़ इंतकामी कार्रवाई न थी रही आहे। सभु फ़ैसिला चूंडियल नुमाइंदनि जी मुशावरत सां कया वेंदा आहिनि। अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ जहांगीर तरीन ग्रुप खे PTI जो अंदरूनी मामिलो करार ॾेई छॾियो। शहबाज शरीफ़ चयो आहे त हुकूमत मुल्की मईशत जो बेड़ो ॿोड़े छॾियो आहे। महांगाईअ सबबु आवाम जी ज़िंदगी जहन्नम बणिजी वई आहे। महांगाईअ जो नालो वठूं था त चोर धाड़ेल चवनि था। डील कयूं हा त जेल छो भोॻियूं हा। इमरान ख़ान हर वक़्तु इनारो न ॾींदुसि जो राग ॻाए रहियो आहे। कंहिं उन खां इनारो घुरियो आहे। PTI जो न माज़ी हुयो, न हाल आहे, न ई मुस्तक़बिल आहे। PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान चयो आहे त पार्लियामानी लीडर आणण सां साबित थी वियो त तरीन ग्रुप इमरान ख़ान खे लीडर तस्लीम नथो करे। बदीन ज़िले जे ख़ाली थियल तक PS 70 मातलीअ ते नंढी चूंड लाइ पोलिंग जो अमल मुकमल थियण बैदि वोटनि जी ॻणप जारी। शुरूआती नतीजनि में PP उमेदवार खे सरसी हासिल। तक ते PP उमेदवार हाजी मोहम्मद हाले पोटरो। JUI जे मौलाना गुल हसन समेत 5 उमेदवार मैदान में लथल। जाम साहब लॻ ॻोठ गुलाम रसूल मरीअ में आल पाकिस्तान मरी इताद ख़िलाफ़ मरी बिरादरीअ जो एहतजाज। मरी बिरादरीअ जे माण्हुनि गुलाम रसूल मरी, जुमा खान मरी, मोहम्मद सिद्दीक़ मरी, एजाज़ मरी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त आल पाकिस्तान मरी इताद सिर्फ़ु पंहिंजे मुफ़ादनि ख़ातिर ठहियो आहे, जेको असांजी रियत रवाजनि जे ख़िलाफ़ आहे ऐं हुन इताद में सिर्फ़ु पंहिंजनि खे नवाज़ियो वियो आहे ऐं पंहिंजा माण्हू मुक़ररु कया विया आहिनि जेके ग़रीबनि जी मदद करण बदिरां उन्हनि खे तंग करे रहिया आहिनि। असां अहिड़े इताद जो बाइकाट करियूं था ऐं पंहिंजनि नवाबनि ऐं सरदारनि खे अपील कयूं था त अहिड़नि इतादनि खे ख़तमु कयो वञे। शेब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।